वेलकम टू माय यूट्यूब चैनल सिंधी विद GH लाखो। अॼु असांजे वीडियो जो जेको मौज़ू आहे उहो असां जे अफ़सानवी अदब जो हिकु शाहकार कहाणी डॉक्टर अयाज़ कादरी साहब जी जगमशहूर कहाणी बिल्लू दादा है। बिल्लू दादा सिंधी अदब में एक शाहकार कहानी जो दर्जो रखे थी। अचो त बिल्लू दादा कहानी के असां पढ़ूं ऐं उन जे बारे में असां डिस्कस कयूं। उम्मीद है त तव्हांखे ही वीडियो पसंद ईंदो। अगर तव्हांखे वीडियो पसंद अचे तो मुझे चैनल सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन के दबायो त जीअं अहिड़ा वीडियोस तव्हांखे मज़ीद आऊं पहुचाए सघां। अचो त हाणे असां पढ़ूं था बिल्लू दादा। बिल्लू दादा हू सॼे पाड़े में बदनाम हो। हर को हिन खां कू खाईंदो हो। जहिड़ो तहिड़ो त हिन जो नालो बि छिरकी वठंदो हो। पैसे वारा हिन खे गुंडो सम्झंदा हुआ। पाड़े जो दादागीर लिखियो वेंदो हो। संस नालो बिलावल हो, मगर खेस कोठींदा हुआ बिल्लू दादा। रंग जो कारो किठ, वार नंढड़ा उंडीदार ऐं सख्त। केतिरे बि तेल लाइण सां न नरम थींदा हुआ, नई फणी ॾियण सां ई कंहिं तरीक़े ते बीहंदा हुआ। मुंहुं कुशादो ऐं गोल, अखियूं नंढड़ियूं ऐं हिरफत भरियूं, जिन में हर वक़्तु हरकत पई नचंदी हुई। नक डिघो मगर नासूं वेकरियूं, चप थुल्हा, ॾंद विथेरका। जे मुसाग लॻाईंदो हो त चप ॻाढ़ा ऐं ॾंद अछा थी वेंदा हुअसि, पर जे पान खाईंदो हो त ॾंद ऐं चप ॿई ॻाढ़ा। छाती कुशादी, बाज़ू सख़्त ऐं मज़बूत जहिड़ो रुक। कद जो छोटो संस मुंह में अहिड़ो रोब हूंदो हो जो कंहिं ॾांहुं कावड़ मां निहारींदो हो त हमरा खे ॾकणी वठी वेंदी हुई। आवाज़ में कड़को ऐं खुड़को हर वक़्तु पियो गूंजंदो। ॻाल्हियुनि जो घेर जे ॻाल्हाइण में छुटियो त ख़ुदा बस कराएसि। फुटबॉल जो चैंपियन घणो करे रांदि में सेंटर फॉरवर्ड बीहंदो हो। बॉक्सिंग जो कोडियो हर वक़्तु उहा ॻाल्हि त लेफ्ट पंच कीअं हणिजे, राइट ब्लो कीअं घुसाइजे। मुंहिंजी ॼाण सुञाण साणस चाकीवाड़े में थी। घणो करे जहांगीर मकरानीअ जे केबिन ते वेठो हूंदो हो, ॼंघूं टेबल ते ऐं पुठी भित सां। पाणी ऐं चांहि जो गिलास कंहिं वक़्तु भरियल, कंहिं वक़्तु ख़ाली। हमेशह संस भरिसां पिया हूंदा हुआ। ऐं लंघियुसि त वॾे वाके चवंदो, मास्तर अच चांहि पी। मूंखे कंहिं वक़्तु मास्तर, कंहिं वक़्तु साईं चवंदो हो। आहिस्ते आहिस्ते असांजो नातो वियो वधंदो। मूंखे संस मकरानी गाॾड़ सिंधी लहजो ॾाढो वणंदो हो। चाहींदो हुअसि त भल पियो किसा कटे। जे संस वेझो थींदो हुअसि त गिराटड़ी पाए खणी हथ में हथ ॾींदो हो। मुंहिंजे ॿियनि दोस्तनि खे असांजी संगत भाउ न पवंदी हुई। पाड़े वारा बि रंज हुआ, माइट मिट बि तंग, स्कूल जा मास्तर बि चङो न सम्झंदा हुआ। शागिर्द कुझु कुछंदा त की न हुआ, मगर बिल्लूअ जी दादागिरीअ जा दास्तान लाहे चाढ़े पिया बयान कंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं हेडमास्टर बि रखी रखी चई ॾिनो, अव्हां खे पाण जहिड़नि तइलीम याफ़्ता माण्हुनि जी सोबत इख्तियार करणु घुरिजे। माइटनि चयो, तोखे ॿियो को माण्हू मिले ई नथो जो हिकिड़े गशीअ सां खणी याराणो ॻंढियो अथई। दोस्तनि दड़को ॾिनो त यार, जेकॾहिं तुंहिंजी उन गुंडे सां संगत आहे त असांजो अलाह तोहार। मूं बि कंहिंजी बि परवाह न कई, आख़िर दोस्ती जो थी। हिकिड़े ॾींहुं जीअं चाकीवाड़ पहुतुसि, ॾिठुमि त गोड़ लॻो पियो आहे। माण्हुनि जा हशाम बीठा आहिनि। बिल्लूअ जी गारियुनि जी ज़ीपट पियो पवे। मूं सम्झो अॼु ख़ैर न आहे, अलाए छा थियो आहे। गोड़ खे चीरींदो अॻिते वधियुसि। ॾिसां त कार बीठी आहे। उन जे अॻियां बिल्लू हिकु मोटे सेठ खे गर्दन मां झलियो बीठो आहे। साला हरामी, जेकॾहिं तोखे कार नथी हलाइण अचे त कार छो हलाईं थो? सेठ किरड़ीअ वांगुरु पे फतकियो। छा तव्हां सेठा दुनिया जे नशे में एतिरो अंधा थी विया आहियो जो ग़रीबनि जे मथां अखियूं ॿूटे कारूं था चाढ़ियो? मूं वञी बिल्लूअ खे पुठियां भाकुर पातो। मुंहुं वराए दांह कयाई, साईं ॾिसो, ही हरामखोर कहिड़ो न बेपरवाह सां कार था हलाईं। ग़रीब छोकिरी मथां कार चाढ़ियो अथसि, उन खे अस्पताल छॾण बदिरां कार भॼाए थो वञे। ईअं चई
हिकिड़ो ज़ोर सां चंबो वाहे कढियाईंसि। मूं खणी संस हथ रोकियो। कुझु जोश घटियो। सेठ खे चयाईं, खण हिन छोकिरी खे कार में। छोकर खे कार में खणाए अस्पताल आयासीं। डॉक्टर जी फी सां गॾु छोकरनि जे माइटनि खे 50 रुपया वठी ॾियारियाईं। तॾहिं वञी सेठ जी जान छुटी। हिकिड़े ॾींहुं जीअं स्कूल में घिड़ियुसि त छोकरनि चयो, साईं राति असांजे पाड़े में वॾो झेड़ो थियो आहे। मूं सम्झो ज़रूरु बिल्लू को दंगो मचायो हूंदो। साईं राति बिल्लू दादा 3 चैन अशराफनि जी लाख लाथी आहे। वीचारनि खे खूब बोचड़ा हया अथसि। संसु रत कुतो न चटे, बस खेनि अधु मोह करे छॾे ॾिनाई। मूंखां हींअर त पढ़ाई विसरी वियो। अची अणतुण लॻी त राति अलाए कहिड़ो मामिलो थियो आहे। जीअं तीअं करे वक़्तु गुज़ारियमि। जॾहिं स्कूल छुटी मिली, ॾिसां त जहांगिया जे केबिन ते मुड़ुसु अखियूं सुॼायो वेठो आहे। वञी भरिसां वेठोमांसि। होटल जे छोकर खे वाको करे चयाईं, चांहि खणी आ। मूं चयुसि, आउं तुंहिंजी चांहि न पीअंदुसि। आख़िर छो? तूं केतिरा भेरा मूंसां वाइदो कयो आहे त दादागिरी न कंदे, मगर जीअं थधि तीअं वध। हिकदमि वराई, साईं पहिरियां ॻाल्हि त ॿुध। राति छा थियो? 3 हराम ज़ादा सूटियल बूटियल पाड़े जे छोकिरियुनि जे पुठियां पिया फिरनि। भला साईं तूं चओ, अहिड़े वक़्तु बिल्लू बस करे वेहे। 2 टे लपाटूं हणी सालनि खे सबक सेखारे छॾियमि। हिकिड़े दोस्त जी शादी जी मलीर में कोठ मिली। बिल्लू खे चयमि गॾिजी हलंदासीं। प्रोग्राम रखियोसीं त हितां आचर ॾहें धारे चाकीवाड़े खां निकिरी ली मार्केट वटि बस पकड़े मलीर हलंदासीं। सॾ वारे ॾींहुं अञा चाकीवाड़े खां 100 खनि विखिणिजे मस खयोंसीं त भित जे पहाड़ में के मिसकीन जे लाश नज़र आयो। सम्झ में ईअं पे आयो त को परदेसी बीमार आहे, जंहिंखे राति सीअ सुकाए छॾियो आहे। संस ॾिसंदे ई चयाईं, साईं इन जो टिकाणो कयूं। मूं अञा कछो ई त झटि वराणियाई। कंहिंजी शादी में वञण बदिरां कंहिंजी गमी में शरीक थियण भलो आहे। आउं चुप करे बेही रहियुसि। बगीअ वारे खे सॾु कयुमि। बगी वारो पिड़ कढी बीठो। चए, आउं पंहिंजी बगी ते लाश न खणंदुसि। बिल्लूअ सो कमीज़ खां छिके हेठि लाथुसि। बगीअ वारो ईअं कुछे जहिड़ी भित। लाश बगीअ में खणी अची मस्जिद वटि पहुतासूं। मूं वटि पोयूं तारीख़ूं, बिल्लू वटि पैसो ठहे कोन। बिल्लू हींअर छा थींदो? साईं ही ब्लैक मार्केटर्स सीमेंट जो ठहियल वॾी बिल्डिंग ॾे इशारो करे चयाईं, असांजे पैसनि सां शाहूकार थिया आहिनि। असांजे मौत ते हिननि खे पैसा ॾियणा पवंदा। मूंखे लाश वटि बीहारे पाण सीमेंट वारे बिल्डिंग में घिरी वियो ऐं थोरी देरि खां पोइ मोटी आयो। संस हिकु हथ में 10 रुपयनि जा 2 नोट हुया ऐं ॿिए हथ में खुलियल चाकू। बिल्लू, ही चाकू? साईं पहिरियां त गोड़ नाथ पे कयाईं, मगर हिन खे ॾिसी डडरी डरा थी पियसि। जीअं ई वेकेशन ख़त्म करे कराची वियसि, अंदर में उकीर हुयमि त बिल्लूअ सां मिलां। जॾहिं जहांगिया जे केबिन वटि पहुतुसि, ॾिठुमि त बिल्लू गायब हो। जहांगिया ॿुधायो त बिल्लू मकरान हलियो वियो आहे। छो? मूं यकदमि पुछियसि। साईं सीमेंट जी बिल्डिंग ॾांहुं इशारो कंदे चयाईं, सेठ साहब बिल्लूअ खे गुंडा एक्ट हेठि शहर नेकाली ॾियारे छॾी आहे। मां सोच में पइजी वियुसि, छा बिल्लू सचमुच गुंडो हो?